यार ही कहिड़ो तरीक़ो आहे? हे मुंहिंजे ॻोठ जी सॼी आवाम ॿुॾे पई थी, पाणी हेठि अची वई आहे, बरसातूं भेण जो नालो कोन थियूं वठनि। हे जेको तव्हां सामान मोकिलियो आहे इहो मां किथां पूरी कंदसि? बाबा ईअं न कयो, जेकॾहिं मूं ते ज़िम्मेदारी रखी अथव त सामान सही मोकिलियो। ॻोठारनि जो मूं ते एतमाद आहे। महिरबानी करे मूं ॾे बक़ाया सामान मोकिलियो। हा असुलु वारो कयो। मिंट बाबा, माण्हू असुलु परेशान लॻा पिया आहिनि। हा ॻोठ वारा परेशान, वॾे रमुअ ते हुननि भरोसो कयो आहे। हे कमदार निभागे खे वरी छा थियो? निभागो दायूं कंदो पियो अचे। अरे अरे ख्याल सां निभागा। आराम सां कमदार, आस्ते आस्ते। छा थियो आहे? ख़ैर त आहे? हिननि ग़रीबनि जी कुझु मदद कयो। तव्हांजे बागोले ने कंहिं ग़रीब जी भित किरी पई आहे, कंहिं छित किरी पई आहे, कंहिंजो हिननि जी मरी वार कयो बोतारा। अड़े वॾो को निभागो ई टरड़ कमदार, परे खां हेॾियूं रड़ियूं कंदो ऐं मां चयो को मार पई ॻोठारनि सां का फशरी थी पई जे लाइ छा? बाबा उन जे लाइ त मां वेठो आहियां न। वॾेरो रमू हिते छा जे लाइ वेठो आहे? मदद जे लाइ वेठो आहे। मां पाण ई हिननि जी मदद कंदुसि। हा छा थियो आहे मसइलो तोसां बाबा? अच न, छा थियो आहे? भोतारा असांजे मथां मींहुं पियोसीं, असांजे घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे, ॼाण असांजा कोट कया, छितियूं किरियूं। ख़ुदा जे वास्ते तूं ई मदद कर असांजी भोतारा, ग़रीबनि जी असांजी मदद कर भोतारा। घबरायो न बाबा, मां वेठो आहियां न। परेशान न थियो तव्हां। ॿियो कंहिंजो मसइलो आहे? हा ख़बर कान्हे, तूं ॾे हाल, तूं कीअं भॼंदो आयो आहीं? ख़ैर त आहे? भोतार कोट किरी पिया आहिनि, छितियूं किरी पियूं, तमामु मुश्किल में अची वियूं। कुती बि मुआरी मरी वई, छित किरी पियसि मथां। ख़ुदा कहाणी मदद कयो, कोट खणाइजो ऐं छितियूं विझराए ॾियो। माना तुंहिंजी छित बि किरी पई आहे, तुंहिंजी कुती बि मरी वई आहे। कुती तवारीअ खे छा थियो? को पाण सां गॾु सुम्हारी न ईंदा, विहारी था कंहिं अलॻि इहे छपर में न? भोतार छपर असांजा वरी कहिड़ा आहिनि? उहे जुगाड़ी ठहियल कपिड़े जा हेठां वेहूं था त भिजो था वञूं। तव्हां का मदद कयो त पोइ सुठा छपर के ठाहियूं। हाओ ख़बर कान्हे, हाओ ठाहो को नथी। जेतिरी बि तव्हांजी मदद कयूं पोइ बि ना शुक्री लॻी पई अथव। हाणे जेको तुंहिंजो मसइलो आहे उहो ॿुधाए, छा खपई हाणे? भोतार हाणे मुंहिंजी छित किरी पई आहे, मुंहिंजी कुती मरी वई आहे, उन में मुंहिंजी मदद कयो या त मूंखे कुती बि वठी ॾियो। हाओ कुती तोखे वठी था ॾियूं। बोतारा परियां वीचारा ग़रीब आया आहिनि, नीलू टिलू, उन्हनि जी बि कुझु मदद कयो न बोतार। नीलू टिलू वरी हिननि जी का खोदी मरी वई आहे छा थियो आहे तव्हांजो बाबा? वरी बोतार असांजे इलाइक़े में पाणी अची वियो आहे, ॿियो मुंहिंजो बाबो बीमार लॻो पियो आहे। हाँ भोतार, जंहिं घिटिन मां असां लॻूं था उते हेॾो पाणी अची वियो आहे। महिरबानी कयो, का ॿेड़ी वेड़ी ॾियो असांखे। तव्हांखे वरी माना ॿेड़ी जी ज़रूरत आहे? सही कमदार, पहिरियां त आचार जो मसइलो हल करे हिनखे व्यंजण वारो कर्सो वठी ॾिस, घर मां पाणी कढे। ॿियो ख़बर कान्हे ॾिस लूसी कुती हथ कर ॾिस, हिन मां आपका जान छुटे। ऐं ॿियो हे जेको नीलू टिलू जो मसइलो आहे, हिनखे ॾिस को ॿ टे दिला बिला वठी ॾिस जेको पेट जेठा रखी तरी वञनि ऐं हुन ते अच वञ कनि। बाबा ॿियो कंहिंजो को मसइलो हुजे त ॿुधायो। हा बाबा ॿुधायो, बोतार जे मुंड में अथव, सभु ॾींहं मसइला हल कंदव।